बस सांवल बस, तू केर थींदो आई मुझे ज़ाती ज़िंदगी मथा आंगर खाण वारो। चक्कर खान शायद तव्हां भुलिजी रहिया हो त मां उहो बदनसीब भेण जो भाउ आहियां जेको तो जहिड़े अयार जी मिठड़ियुनि मिठड़ियुनि ॻाल्हियुनि में अची करे पंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद करे हिकु अयाश। सांवल ज़बान खे लगाम दे। जेसिताईं इहा छोकिरी ज़िंदा हूंदी न तेसिताईं अकबर ख़ान कंहिंजे साम्हूं कंधु खणी घुमण जहिड़ो न हूंदो। इन करे कोमल खे मरणो पवंदो। जेकरे तव्हां छोकिरीअ खे माराए छॾियो न साईं त पोइ ज़िंदा मां बि कोन रही सघंदसि। हिन घर मां हिकु न पर 2 जनाज़ा निकिरंदा 2। सोट हथियार कढाए वठ ऐं हमरान खे गॾु कर। मां बि ॾिसां त सांवल निकाह थियण कीअं कोन थो थिए। सोटनि सां वरी खून रेज़ी थींदी, वॾो नुक़सानु थींदो। अॻियां बि सांवल ख़ान आहे, हू मरंदो मरी वेंदो पर पोइते कॾहिं बि न हटंदो। असीं पाण में विड़ी तबाह ऐं बर्बाद थी वेंदासीं। सांवल मुंहिंजे साम्हूं अची मूंखे धमकी ॾेई वञे ऐं मां करे वञा कुझु कुछा बि न। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।